बिल्कुल बिल्कुल माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त कम करें पे ना छापे वाले आजकल मुझे प्रोजेक्ट हाणे खत्म थियो 80 मत कसी ॿियो शुरू थियो उन 80 मत खसी में तुझो मत तुझी तो मत कोन खसी वो बदतमीज़ी तरीक़े सां जे जॾहिं तव्हां अंब चूसींदा आहियो या चोसा अंब थियो या लंगड़ा अंब थियो त जॾहिं तव्हां हुनखे खाईंदा आहियो चूसींदा आहियो त उहो सॼो तव्हांजे वाछनि में हथनि में लॻी वेंदो आहे त असुलु तरीक़ो अंब खाइण जो उहो ई आहे उहो अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चैनल कीअं आहियो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदव गर्मी इंजॉय कयो पिया न गर्मी ॾाढी आहे ऐं हाणे मां बि कुझु ॾींहंनि खां पोइ बिज़ी थियण वारी आहियां हिकिड़ो ॿियो बि प्रोजेक्ट आहे उर्दू जो इंशाअल्लाह ताला तव्हां जल्दी ॾिसंदव वधीक तव्हांखे हुनजे सेट ते ॿुधाईंदसि त छा छा आहे केरु केरु आहे ऐं कंहिंजो प्रोजेक्ट आहे सो इंशाअल्लाह ताला उहो जीअं जीअं हुन प्रोजेक्ट हूंदासीं त तव्हां सां ॻाल्हाईंदा बि रहंदासीं ऐं ॾेखारींदा बि रहंदासीं ठीकु आहे न जी ॾिसो था हे आहे चांवरनि जो अटो जंहिंमें थोरो खीर विझी करे हे ॾिसो था हे आहे चांवरनि जो अटो ऐं असां अॼु ठाहियूं था स्क्रब इन स्क्रब खे तव्हां पंहिंजे चहिरे ते पंहिंजे ॿाहनि ते हथनि ते हणी हिन में खीर बि ऐड कयूं पिया त थोरो खीर विझिबो आहे ऐं थोरो चांवरनि जो अटो ऐं हिनखे चङी तरह मिक्स कयो हीअ चवंदा न घर जी रेसिपी हूंदी आहे त वधीक ज़बरदस्त क़िस्म जहिड़ो स्क्रब ठही वेंदो आहे सो इहो घर जो स्क्रब पियो ठहे ऐं जेको आहे पोइ ही तव्हां हिन में हिकिड़ी ॿी बि शइ थींदी उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी ऐं चङी तरह हिनखे मिक्स कजे हाणे हिन में असां लीमू लेमन जेको हूंदो आहे उहो विधो आहे इहो अधु खनि या हिकिड़ो पूरो लेमन विझो ऐं गुलाब जो अर्क इहो ॿई टई शयूं मिक्स करे खीर लेमन ऐं गुलाब जो अर्क विझी करे चांवरनि जो अटो मिक्स करे चङी तरह हे ॾिसो गुलाब जो अर्क बि विझूं पिया माना हिकिड़ो स्पून खनि मतिलबु चिमिचो खनि विझी करे उहो बि हिन में मिक्स कयो ऐं हुन खां पोइ तव्हां पंहिंजी ॿाहनि ते हथनि ते चहिरे ते चङी तरह स्क्रबिंग कयो या बॉडी ते बि हणी सघो था त चवंदा आहिनि हिन सां हिकिड़ी तव्हांजी स्किन स्मूथ थी वेंदी आहे ऐं सुठी थी वेंदी आहे जी फ्रेंड्स अॼु तैयबा आई आहे ज़ारा ॾे ऐं हिननि मूंखे बि घुरायो आहे छो त चवनि पई त टई फ्रेंड्स गॾु हुजो त पोइ मज़ो ईंदो हा अॼु चांहि थी ताए वालेकुम सलाम तैयबा किथे घुमायो मूंखे त नज़र ई कोन था अचो यार उहे बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त कम करें पई न छापे वाले अॼुकल्ह मुझे प्रोजेक्ट हाणे खत्म थियो 80 मत कसी ॿियो शुरू थियो उन 80 मत खसी में तुझो मत तुझी तो मत कोन खसी न मूं बिंद पोड़न की दीवानो बनायो लेकिन पाण दीवानी कोन थी उन पोड़न के चलो ठीक है का आज ॾिसो चाय पचाई थी ॾिसूं था जी फ्रेंड्स जीअं त मां ज़ारा जे घर आई आहियां त तैयबा ऐं ज़ारा मुंहिंजो घुरायो छो त पाण में फ्रेंड्स आहिनि त हिननि सोचियो त अचे त कचहरी कंदासीं त तैयबा वीचारी चांहि पई ठाहे ज़बरदस्त क़िस्म जहिड़ी ॾिसूं था त चांहि कहिड़ी ज़बरदस्त हूंदी सो महिनत करे पई गर्मीअ में यार तुम्हारे पाँव में तकलीफ़ है ना थोड़ा एहतियात करो जी ॾिसो था तैयबा चांहि खणी आई आहे हाणे घरेलू चेहरो ॾिसो उहे बि घरेलू ऐं ज़बरदस्त क़िस्म जहिड़ी चांहि पीऊं त पोइ ख़बर पए त कहिड़ी ठही आहे अल्लाह 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 आमीन आमीन थैंक यू यार तव्हां चांहि ठाही आहे असां आर्टिस्ट जी लाइफ इहा आहे जो असां केतिरनि सालनि खां बि मिलूं त ईअं लॻे थो बसि असां रोज़ मिलूं हा न बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त चांहि ठाही आहे शिकल ठही लॻे थी ॾिसो उहो सॉन्ग ॿुधो अथई मोहबत हीअं कबी आहे असांखे ओड़ी मोहबत न आहे
ओए अच्छा अच्छा बा मोहब्बत ईअं कबी आहे चांहि सां माण्हू सां न थैंक यू तैयबा ज़बरदस्त चांहि आहे ऐं ज़ारा जी जेको आहे मदद सां न ठही आहे हुन पाण ठाही आहे भई इन्वॉल्वमेंट न खपे चुप करे वेह का ज़रूरत कोन्हे मूंखे दरकार नहीं मूंखे मां वापसि अची बेइज्जती थी वेंदो अॼु असां तैयबा आई त टिकटॉक बि ठाहियोसीं ऐं ॾाढो मज़ो आयो ॾाढो इंजॉय कयोसीं हीअ ॾिसो था मूं टिकटॉक बि में एड कयो आहे छो त तैयबा चए पई त 2 टे टिकटॉक ठाहियूं था इन करे इहो टिकटॉक तैयबा जी फरमाइश ते ठहियो हुयो सो बहरहाल मज़ो आयो ॾाढो जी फ्रेंड्स ॾिसो था त मां अंब जेके आहिनि क्यूब्स में कटियो आहे हिनखे ऐं अंब खे त तव्हां कहिड़े तरीक़े सां बि खाई सघो था पर जॾहिं ॾींहं में को फ्रूट खाइण दिलि करे थो त पोइ मां ईअं कटे करे खाईंदी आहियां त जीअं मतिलबु हथ बि ख़राबु न थियनि ऐं जेको आहे फ्रूट बि खाइण में अची वञे जी दोस्तो हीअ ॾिसो था मूं अंब जीअं क्यूब्स करे मां खायां पई पर चवंदा आहिनि न त अंब खाइण जो तरीक़ो जेको आहे उहो बदतमीज़ी तरीक़े सां आहे जीअं जॾहिं तव्हां अंब चूसींदा आहियो या चोसा अंब थियो या लंगड़ा अंब थियो त जॾहिं तव्हां हुनखे खाईंदा आहियो चूसींदा आहियो त उहो सॼो तव्हांजे वाछनि में हथनि में लॻी वेंदो आहे त असुलु तरीक़ो अंब खाइण जो उहो ई आहे उहो ऐं खाओ त ईअं लॻंदो आहे दिलि खे हाय हाय तसली मिली वई सो चवण जो मक़सदु आहे त उहो बि ओड़े तरीक़े सां बि खाइबो आहे पर हाणे इहो आहे न त माण्हू कॾहिं जेको आहे न इहो बि सोचींदो आहे त यार ॿियो ॾिसंदो कोई महिमान घर में अची वियो आहे कोई ॿियो आहे गॾु तव्हां सां मानी थो खाए ॾिसो त यार कहिड़े तरीक़े सां इहो अंब पियो खाइजे त असां सिंधी माण्हू त ज़ाहिर आहे ईअं ई खाईंदा आहियूं पर चवण जो मक़सदु आहे जॾहिं ॾींहं में कॾहिं दिलि कंदी आहे त पोइ मां ॾाढी तमीज़ सां हुनखे नंढा नंढा पीसिस करे अंब खे पोइ अहिड़े तरीक़े सां खाईंदी आहियां त अॼु मूं इहो ई सोचियो त क्यूब्स करे खायां थी छो त मानी सां अंब खायो त पोइ वधीक मतिलबु हिकिड़ो चवंदा आहिनि न त डबल हिकिड़ो वज़न वधी वञे माना मानी जो बि वरी हुन सां गॾु अंब बि खाओ पर असुलु जेको तरीक़ो आहे अंब जो खाइण जो उहो आहे चांवरनि सां आहे न चांवरनि सां खाइबा हुआ न शाम जो असां सिंधियुनि में हमेशह दाल चांवर या चांवर अंब राति जो लाज़मी पचंदा आहिनि त इहा हिकिड़ी सिंधियुनि जी सकाफ़त आहे सो ॻोठनि में स्पेशली ईअं थींदो आहे ऐं शहरनि में बि जेके सिंधी रहनि था जेके पंहिंजे रिवायतनि खे हलाइनि पिया उहे शाम जो अंब ऐं चांवर न खाइनि तेसि ताईं सुकून ई कोन थो अचे ईअं आहे न सो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहो फ्रूट ई अहिड़ो आहे जेको सिर्फ़ु मख़सूस टाइम लाइ ईंदो आहे यानी 2 या 2.5 महीना हुन खां पोइ अंब ख़तमु पोइ वरी सिको पूरे साल लाइ अंब जे लाइ सो बहरहाल किथे अहिड़ा मुल्क बि आहिनि जिते अंब जेको पूरो साल हूंदो आहे मां जॾहिं अमेरिका वेंदी आहियां त मां उते अंब खे सियारे में ॾिसंदी आहियां या मां उते अंब ॾिसंदी आहियां जॾहिं सीज़न न हूंदो आहे त मां चवंदी आहियां हेॾा बग़ैर सीज़न जी बि अंब मिले थो त ईअं आहे छो त मुल्क में तव्हां किथे बि हलिया वञो त तव्हांखे उहा शइ उते मिलंदी आहे जेका असांजे मुल्क में सीज़नली मिलंदी आहे सो बहरहाल मां त अंब खायां मज़ो वठी छो त वरी हरू भरू तव्हां ॾिसंदो त चवंदो अलाए कीअं थी खाए सो बहरहाल पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो वरी ॿी वीडियो सां गॾु तव्हांजे साम्हूं ईंदसि तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु कजो ऐं हा मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं शेयर सब्सक्राइब ज़रूरु कजो ठीकु आहे न अल्लाह हाफ़िज़ मां ॿुधी खायां तव्हां आराम कयो